पंहिंजी कुझु चांडियनि जी ग़लतियुनि जे करे शायदि चांडिया निधड़का महसूसु कनि था जो हिक ॿिए सां गॾिजनि नथा। साईं मुंहिंजो वालिद साहब हिकिड़ो माण्हू हूंदो नेशनल असेंबली जो मेंबर चांडियूं, अॼु चांडियनि जी मालिकी आहे जो असां 5 MP वेहंदा आहियूं पीपल्स पार्टी में, सैदनि खां पोइ वॾे में वॾी क्वांटिटी असां पीपल्स MPs जी आहे, हिकिड़ो MNA आहे असांजो बदीन मां। इहा चांडिया जे निधड़का हुजो आहे ऐं सरदार ख़ान असांजी मालिकी न करे हा त शायदि असां काउंसलर बि न थियूं हा, पर अॼु 5 मेंबर आहियूं सूबाई असेंबली में वेहूं था, इहो सभु सरदार ख़ान जी मालिकी जे करे वेहूं था, असांजा सभु ॿाहिरि आहियूं, सभु गॾु आहियूं। हा जेको हिते थोरी थुकी ॻाल्हि आहे, जेका ॻाल्हि तव्हां सवेर ॻाल्हि कई थोरी ॻाल्हि ते अगरि ॾिसो चोर जो केर बि पासेदार न आहे। असां चवंदा असां चोर जी मालिकी कयूं, चोर जी मालिकी मुनासिब न आहे। पुलिस वटि एविडेंस हूंदा, कुझु छॾींदा बि न त असां उन्हनि खे चइबो आहे जेको चोर आहे चोर लाइ असां नथा चऊं, पर ज़रूरु क़ौम लाइ चवंदासीं, पर चोर जी मालिकी कोन कंदासीं। ऐं जॾहिं हीउ वाक़ियो थियो मां हिते पहिरें ॾींहुं ॿिए ॾींहं ते पहुतुसि, अल्हम्दुलिल्लाह माण्हू बि गिरफ़्तार थिया आहिनि, तव्हांजे साम्हूं आहिनि, माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, घर ड्रथा आहिनि, मरनि जा सभु शइ थी आहे, भली केतिरी बि उन्हनि खे सियासी तास हुई, असां सॼी बिरादरी गॾु आहियूं। अञा ताईं का अहिड़ी ॻाल्हि कान्हे, कानून में त असां आहियूं न, असां हिन महिल ताईं तव्हां ॿुधायो को चांडियनि वञी मरनि सां विड़िया आहिनि, न विड़िया, मरनि जी ज़मीनूं बंदि आहिनि, न मरियूं आबादी कनि था, पंहिंजी ज़मीनुनि ते लाभ कनि था, दुकान खोलियूं वेठा आहिनि, असांजा भाइर आहिनि। ऐं को सभु सिंधी आहियूं, हिन धरती जा वारिस आहियूं, सभु रहूं था हिते। हाँ के आहिनि ते विराइजी विया आहियूं, को बरोड सॾाए थो, को चांडियो थो सॾाए, को मरी थो सॾाए, इहे त ज़ात आहिनि असांजियूं, पर आहियूं त सभु सिंधी भाइर। उहे रस्म रिवाज सिंधी रस्मूं रिवायतूं आहिनि, जॾहिं को अहिड़ो रस्म रिवाज खणी आयो त हुन सां ॻाल्हाईंदा, शाहिदियूं हली वियूं आहिनि, जेको हक़ ते हूंदो इंशाअल्लाह ताला फ़ैसिलो हुनजे हक़ में। सभु जजनि वटि केस आहे, अलाह कंदो, मां चवंदुसि मुंहिंजी फतेह थींदी। मुख्य जवाबदार पेश थिया आहिनि, असांजो मरी बरादरी भाइर आहिनि, असां जबल खां वठी हिते ताईं पाण में गॾु आहियूं, वेड़ केर बि नथो चाहे, असां कानून जो रस्तो वधो आहे। हिन महिल ताईं तव्हां सभु नवाब शाह जा भाइर दोस्त अख़बारी नुमाइंदा हुआ, असां जो का बि वेड़ न आहे, कानूनी रस्तो आहे। हा इहा ज़रूरु चवंदासीं भाई जेके पेश थींदा ज़रूरु अॻिते असां हिकिड़े सिस्टम सां वाबस्ता आहियूं, ज़रूरु किथे ॻाल्हियूं थींदियूं, ॿाहिरि वेहंदासीं, पर उहो तॾहिं थींदो जॾहिं थधी छांव मिलंदी त ऐं पाणी जो छंडो लॻंदो, उहो पाणी जो छंडो मरन साहिबाननि तरफ़ां लॻो आहे, 2 माण्हू पेश बि थिया आहिनि, इंशाअल्लाह अल्लाह चङाई कंदो।